घोटकी पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ जी जाम हाउस आदिलपुर आमद। सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ जाम आसिफ रज़ा खान धारिजो के तालके घोटकी जो सदर मुक़रर थियण ते मुबारकबाद पेश कई। उम्मीद ज़ाहिर कई त संदसि क़यादत में पार्टी वधीक मज़बूत ऐं मुनज़्ज़म थींदी। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अगवाननि इलाक़े जे अवाम खे दरपेश मसइलनि, तरक़ियाती मनसूबनि ते तेज़ी सां अमल दरामद ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ज़िले सतह ते वधीक फ़ाल बनाइण बाबति तफ़सीली ख़्याल जी ॾे वठि कई। जाम आसिफ रज़ा खान धारिजो आयल महिमान जो शुक्रिया अदा कंदे चयो त पार्टी कारकुननि खे गॾु खणी हलण ऐं अवामी ख़िदमत जे मिशन खे जारी रखियो वेंदो। इन मौक़े ते सलीमुल्लाह खान करवड़, सरदार बगन खान कलाती, पीपल्स पार्टी जे नायब सदर रईस रफ़ीक चाचड़, हाफ़िज़ अहमद मोहम्मद चाचड़, कुर्बान चाचड़, मोहम्मद हसन चाचड़, गुलशन चाचड़, मोहम्मद अली चाचड़ ऐं सनाउल्लाह कलाती समेत ॿिया पिणु मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।